दोस्तों छा तव्हांखे ख़बर आहे त फ़ाइज़ा अली जो एल्बम कॾहिं थो अचे ऐं कहिड़ी कंपनी में थो अचे? जेकॾहिं ख़बर आहे त पोइ वीडियो ॾिसण जो फ़ाइदो न आहे। जेकॾहिं ख़बर न आहे त हिन वीडियो खे लाज़मी ॾिसिजो। जी हाँ दोस्तों, फ़ाइज़ा अली जो नओं एल्बम ईद एल्बम जेको एल्बम नंबर 1 आहे उहो तमामु बहितरीनु सिलेक्शन, बहितरीनु गीतनि ऐं बहितरीनु अंदाज़ में अचण वारो आहे। हिन एल्बम जी रिकॉर्डिंग मुकम्मल थियण वारी आहे ऐं हीअ एल्बम कहिड़ी कंपनीअ में कहिड़े प्रोडक्शन में अचण वारो आहे इहो सभु कुझु बि आउं ॿुधाईंदुसि तव्हांखे हिन वीडियो में। जी हाँ दोस्तों, इहो बहितरीनु एल्बम फ़ाइज़ा अलीअ जो एल्बम नंबर 1 अचण वारो आहे HB प्रोडक्शन में। जी हाँ, मुंहिंजे ख़्याल में ही हनीफ़ बलोच जो प्रोडक्शन कंपनी आहे। HB प्रोडक्शन जंहिंमें अची रहियो आहे। तमामु बहितरीनु एल्बम आहे। तव्हां बि इंजॉय कयो ऐं असीं बि इंजॉय कंदासीं। वधीक अहिड़ा मालूमाती वीडियोज़ ॾिसण जे लाइ सब्सक्राइब कंदा MH पयार यूट्यूब चैनल ऐं घंटीअ जे बटण ते प्रेस करे नोटिफिकेशन खे ऑल ते रखंदा त जीअं ईंदड़ हर वीडियो जो मैसेज सभ खां पहिरियों पहुचे अव्हां ताईं।